दोस्तों ड्रामा सीरियल दुलाव जे अचण वारी एपिसोड में रहज़न ऐं ककर वारा कोंज खे वठी उतां हलिया वेंदा ऐं मंसूर खान उनखे आख़िरी वेंदे बि चई छॾंदो त मतां छोकिरी खे नुक़सानु पुॼायो। हू चवंदा तूं बेफ़िक्र थी वञ ऐं मंसूर खान जेको आहे सुबुह जो वरी मुराद वारनि सां मिलंदो, उन्हनि खे फ़ैसिले जी ख़ुशख़बरी ॾींदो, बाबा तव्हांजो फ़ैसिलो मूं रखी छॾियो आहे, फलाणी तारीख़ ते तव्हां अची वञिजो। ऐं उन्हनि खे इहा बि ॻाल्हि कंदो आहे दिलजाए कयो, मां तव्हांजो मसइलो हल कराए छॾींदुसि। रहज़न ककर वारा छोकिरी घरु वठी वेंदा आहिनि। हिते त कुझु न चवंदा आहिनि, लेकिन ककर घर पुॼण सां ई छोकिरी खे क़ैद करे छॾींदो आहे। माउ खे चवंदो आहे हिन जो खाधो दाणो पीतो इन कमरे में अंदरि हुजे, हीउ ॿाहिरि न निकिरी सघे ऐं उनखे वॾो सख़्तु उन ते तशदुद करण जी कोशिशि कंदो आहे, लेकिन उनजी माउ उनखे रोके वठंदी आहे। ऐं दोस्तो वरी मुराद वारा बि तयारु थी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि ठीकु आहे मंसूर खान तूं चयो आहे त इंशाअल्लाह ठाह असां रहज़न ऐं ककर वारनि सां कंदासीं। मंसूर खान चवंदो जे उहे ॾोही थिया त उन्हनि खे ॾंडु भरणो पवंदो, लेकिन गुल परी पोइ बि वापसि वेंदी, इहो तव्हांखे वाइदो ॾियणो पवंदो। ऐं हिते मुराद चवंदो आहे मंसूर खान मां तोखे मना नथो करे सघां, अगरि ठाह थिए थो त पोइ भेण जी क़ुर्बानी मां ॾींदुसि। ऐं होॾो वरी जॾहिं शाहनवाज़ खान खे रहज़न ॿुधाईंदो असां छोकिरी वापसि वठी आया आहियूं, हाणे मां त मूंसां न कुड़ाईंदुमि, हाणे तूं ॿुधा हाणे केरु कूड़ो केरु सचो। शाहनवाज़ खान चवंदो इन में बि का चाल हूंदी, माना वरी बि शैतानी को न को करे छॾींदो। ऐं ॿी ॻाल्हि कंदा हलूं दोस्तो तव्हांखे त दुलाव ड्रामो सौ ते ख़तमु थी वेंदो। जी हा दोस्तो, हीअ मतल मेलो आहे, इन खे मतल मेले खे ख़तमु कयो वेंदो 100 ताईं।